अस्सलाम वालेकुम सिंधी फिल्म संसार साण हाज़िर ख़दमतज़ात गुज़िरियल 2 हफ़्तनि खां असीं वञी ख़िदमत में फिल्म रंग महल जे हवाले सां हाज़िर थी रहिया आहियूं ऐं जीअं बार बार अर्ज़ु कंदा आहियूं त असांजी हिकु फिल्म जे बारे में असांजी कोशिशि हूंदी आहे त जेतिरो बि तफ़सील कठो थी सघे उहो असीं अवां जी ख़िदमत में पेश कयूं। इन्हनि प्रोग्रामनि खे तवील करण जी का ख़ासि नोइयत न आहे, पर मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जेको नंढिड़ो नंढिड़ो जुज़ बि मिले थो त उहो कुल में तब्दील थी सघे थो ऐं हिकिड़ी अहम सूरत असांजे साम्हूं अची सघे थी। हाणे जॾहिं इन्हनि सभिनी शयुनि ते असां निगाह विझूं था त ख़बर पए थी त हिन फिल्म जी पंहिंजी कहिड़ी कैफ़ियत हुई, टेक्निकली हुन जो जेको दर्जो हुयो सो कहिड़ो हुयो, हिदायतकारी कहिड़े पासे हुई, अदाकारी ऐं उन खां सवाइ ॿिया जेके अक्सनि कंहिं बि फिल्म जा उहे कीअं ठही पए सघिया ऐं कीअं ठहिया हुया। अॼु हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं असां साण असांजा मुअज़्ज़िज़ महिमान असांजे सेट ते मौजूदु आहिनि, असांजे प्रोग्राम में कई आया आहिनि जिन जे लाइ असां उन्हनि जा बेहद शाकिर आहियूं। असां वटि मौजूदु आहिनि साण महापारा साहिबा बल्दीकार ऐं उन्हनि खां पोइ असां वटि मौजूदु आहिनि साईं फिदा हुसैन शाह साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। साईं GM चांद साहिबु, चांद भाई तव्हांजी वॾी इनायत वॾी महिरबानी आहे, छाकाणि त टेक्निकली जेके ॿोलियूं आहिनि जेका गुफ़्तगू आहे उहा त रंग लॻाए छॾे थी। ऐं साईं हयात अली शाह बुख़ारी साहिबु शाह साहिबु अवांजी बि इनायत अवांजी महिरबानी, छाकाणि त फिल्मुनि जो जेको ज़िक्र आहे ख़ासि तौर ते हीअ जेके पॉइंट्स असां साम्हूं आणियूं पिया था इन्हनि जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। ख़ातिर सां जॾहिं असां हिननि फिल्मुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां वटि को प्रिंट मौजूदु हूंदो आहे त अंदर में अहसासु थींदो आहे त माण्हू हिकदमि ॼण अमीर थी वियो हुजे, खीसे में ॼण घणो कुझु अची वियो हुजे, छाकाणि त हिननि जा प्रिंट्स मिलनि कोन था ऐं जॾहिं मिलनि था त अखियुनि ते रखण जहिड़ा आहिनि। असां वटि शुरूआत में हिकिड़ो ख़ूबसूरत गानो आहे दीन मोहम्मद शेख साहिब जे आवाज़ में ऐं रूना लैला जे आवाज़ में। छा त मूसा कलीम साहिब जा ॿोल आहिनि, छा त फिरोज़ गुल साहिब जी कंपोज़िशन आहे, बसि निगाह विझूं था त पाण ई अंदाज़ो थी सघे थो त कहिड़ो न बाकमाल गीत असां ऐं अवां जो मुंतज़िर आहे।
सयाद आए दिल नाशाद जिंदगी वीरान थी आए दिल नाशाद आए दिल नाशाद आज रह गया अधूरा आज भी बर्बाद आए दिल नाशाद गानो वणियो आए दिल नाशादा। तव्हां त ॻायो पिए न, तव्हां त हाँ जुगारियो वो साहब वो याद आ रहे हैं ना, तो उनके साथ साथ बोल कहाँ भूले इतने। 69 की फिल्म थी ये, 69 70 जी जी 70 की 70 69 70 जी हाँ एग्जैक्टली। हाँ तो अब याददाश्त नहीं, लेकिन याद देखो वो गाने का म्यूजिक आया तो वो बोल भी याद आ गया। यही होता है ना, ओल्ड इज गोल्ड। बिल्कुल। और आप देखें लाइटिंग देखी आपने नजीर साहब लाइटिंग क्या बात है, की? बालों में से रोशनी जैसे हाँ। आधा आधा घंटा खड़े रहते थे। टेक्निकली कह रहा हूँ कि आजकल कंप्यूटराइज दौर है और नए नए इफ़ेक्ट और नई नई चीज़ें और डिजिटल इफ़ेक्ट्स और ये, लेकिन जो ज़माना ये गुज़रा है इसमें आपके पास कोई इफ़ेक्ट मशीन नहीं थी। आज एक एक मशीन के अंदर वो 1,500 हज़ार इफ़ेक्ट्स होते हैं जो चाहे आप चूज़ कर लें, लेकिन उसमें एक ही हमारे पास था, रिवर्ब एको देते थे, वो भी आर्टिफिशियल तरीके से, टेक्निकली नहीं मैकेनिकल तरीके से। वो इस तरीके से कि वोकल है, वोकल जब हम रिकॉर्ड करते थे तो एक माइक एक्स्ट्रा उसको लगा देते थे, तो एक तो आपका लाइव जो रिकॉर्डिंग हो रही वो है, और एक इको चेम्बर के लिए चेम्बर नहीं होता था वो, उसकी जो आउट थी वो एक एम्पलीफायर के थ्रू, एक एम्प्टी रूम था उसके अंदर एक खाली स्पीकर रखते थे और उसके भी आगे एक माइक रखते थे। तो जब वो सॉन्ग जो उसका इको का हमारा जो सोर्स आ रही है, हम उस रूम में जाता था और स्पीकर पे उसके आगे जो एक माइक और लगा होता था उसको हम यूज़ करते थे। तो अब ये मतलब कि जितना रिवर्ब उसमें उस कमरे में ऐसे गूंजती थी आवाज़ कि वो इको चाहे जितना आप उसको इंक्रीज़ कर लें डिक्रीज़ कर लें, ये आपके इख्तियार में उसमें थी। तो एक इफ़ेक्ट देने के लिए कितने जतन करने पड़ते थे, लेकिन आज ऐसे बटन दबाते हैं तो चेंज पे चेंज करते चले जाएंगे। लेकिन क्या है कि वो जो फ्लेवर था वो आज नहीं मिलता हमको। वो जो इको जो उसमें जो होती थी सॉन्ग के अंदर, वो आज हमें नहीं मिलती। वो रिदम, वो उसका जो इम्पैक्ट है वो कभी भी वो डेवलप हो ही नहीं सकता, खोखली आवाज़ होती है। तो वो लोग थे करने वाले। नहीं, लेकिन आजकल के हिसाब से देखा जाए तो ये पुराने गाने हैं, जी। लेकिन इनमें जो उठान है, जो म्यूज़िक है, वो अपने तर्ज की है। और आजकल तो लोग तरक्की करके कहाँ से कहाँ पहुँच गए। आजकल तो कहाँ से कहाँ लोग पहुँच गए और म्यूज़िक और ये इतना तरक्की कर गया। लेकिन उस ज़माने का आप देखें कहते हैं बोल और सुरीले गाने के वो मज़ा आ रहा है जो सुनने का। क्लियरिटी होती थी उसकी और जो उसमें जो फ्लेवर होता था, जो लिसनर सुन रहा है उसको, तो उसमें वो मदोश हो जाता था, उसमें अपने आप को गर्क कर लेता था। लेकिन अब वो चीज़ नहीं है, जो लगता है कि 3 डब्बे बज रहे हैं और कुछ भी नहीं बाकी। फिदाउद्दीन शाह साहब, तव्हां छाकाणि त नौजवान नस्ल जे घणो वेझो रहो था, हीअ जेके हेॾा सीनियर्स ॻाल्हाइनि पिया था, तव्हांजे ख़्याल में असांजे नौजवान नस्ल खे इन्हनि सभिनी शयुनि जी ख़बर आहे? टेक्निकली ऐं चांद साहब जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त टेक्निकली असांजा जेके नौजवान आहिनि से सॉफ्टवेयर्स जो यूज़ कनि था ऐं सवलो रस्तो इस्तेमालु कनि था। जी, ठीकु आहे। ही जंहिं ज़माने जी ॻाल्हि करे रहिया आहिनि, उन ज़माने में नामुमकिन खे मुमकिन कीअं बणाइजे इहा ॻाल्हि थींदी हुई, ऐं उन में मुजिज़ो करे ॾेखारिजे त उहो सभु हो त बाबा हिन माण्हूअ हुनर करे ॾेखारियो, जेको स्क्रीन ते पाण ॻाल्हाईंदो, इट स्पीक्स इट सेल्फ। आउं सम्झां थो अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि से भले मुजिज़ा कनि, भले मिरेकल्स कनि, पर उहा जेका डेडिकेशन हुई, जेका डिवोशन हुई, ऐं मैडम मां पारां जेका ॻाल्हि कई त उहा ॻाल्हि नज़र ईंदी हुई त हिननि माण्हुनि हेतिरी ॻाल्हि कई आहे।
हाणे हिन गाने में अवी ॾिसो हीरोइन ऐं हीरो जो कुर्ब जेको ॾेखारियो वियो आहे सो हू अलॻि पियो ॻाए, हू अलॻि पियो ॻाए, पर हुननि जो बाहम जेका फीलिंग आहे, बाहमी फीलिंग जेका आहे उहा गाने में महसूसु थिए थी। ऐं हिते रुगो यानी डायरेक्टर जो त पंहिंजो कमाल आहे त हू सीक्वेंस ऐं सिचुएशन खे कीअं थो टैकल करे, पर ॻाइणनि जो बि कमाल आहे। ॻाइणनि में बि इहा हुनुर हुजे त हिकिड़े पासे आहे, ॿियो ॿिए पासे आहे, त गाने मां इहा ख़ुशबू अचे त हीरो हीरोइन परे आहिनि, हू होॾां पियो तड़पे, हू होॾां मांदो आहे। त इहे शयूं जेके, ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त सॉफ्टवेयर्स हुजनि या डिजिटल एरा आहे, हीअ असीं हेतिरियूं सहूलियतूं महसूसु करियूं था, पर उहा जेका म्यूज़िक हुजे, म्यूज़िक में जेका रियाज़ हो हाणे कोन्हे। अॻे जेका रिहर्सल थींदी हुई उहा कान्हे। नवां ॻाइणा हुजनि या नवां अदाकार हुजनि या नवां टेक्निकल क्रू जेको आहे, सो दे आर जस्ट कीप फोकसिंग ऑन कंप्यूटर एंड डिजिटल टेक्निक्स, नॉट दे आर ब्लेस्ड बाय ऑल ऑफ दीज टेक्निकल फैसिलिटीज़। वाह 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 वाह। सो इहा जेका ख़ुशबू हुई जंहिंजो चांद साहब ज़िक्र कयो आहे, ऐं चांद साहब असांजे लाइ लीजेंड्स आहिनि, हिननि माण्हुनि जी ख़ुशबू असांखे दग ऐं पेचरा ॾेखारिया आहिनि त पेचरनि तां कीअं लंघिजे ऐं दग ते अॻियां हली कीअं कामयाबी हासिलु कजे। हाणे सिंधी फिल्म खे जे रिवाइव करिणो आहे त असांखे इहे सभु शयूं ज़हन में खणी हलणियूं पवनि। वाह वाह। ऐं इहा ई असांजी नई सिनेमा, नई सिंधी सिनेमा जी इब्तिदा थी सघे थी जेकॾहिं इहो डेडिकेशन, डिवोशन ऐं पैशन हूंदो त। वही सोचते हुए करें कि हमने सिंध को उजागर करना है, तो वही बहुत है। बिल्कुल। में जो फीलिंग्स हैं, दोनों हीरो अलग है, हीरोइन अलग है, लेकिन उनकी फीलिंग एक है, तो उसको फीलिंग को उजागर करने के लिए सबसे बड़ा जो उसमें डायरेक्टर का एक थॉट है, और उसके अलावा म्यूज़िक डायरेक्टर जिसने वो उन म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स की जो उसने अरेंजमेंट की है, जो फीलिंग्स दी है, वो चेंज ओवर जो दोनों जगह जो मुख्तलिफ इंस्ट्रूमेंट्स का जो दिया है वो कमाल है, जो फीलिंग डेवलप हुई है उससे। वाह। तो ये चीज़ें अब नहीं है, फीलिंग्स नहीं है, सब कुछ है, मशीनें आ गई, सब हो गया, लेकिन वो जो हम अब इन गानों को देख रहे हैं हम बार बार, हमारा जी चाह रहा है कि इसको फिर सुने फिर सुने फिर सुने। शाह साहब, ही फीलिंग्स छा इन करे त असां उन सां लाॻापियल हुआसीं? न न न ईअं कोन्हे। मतिलबु नए दौर खे जेकॾहिं फीलिंग नथी थिए त छा उनजो हिकिड़ो सबबु इहो थी सघे थो त छाकाणि त हुननि जो वास्तो ई कोन रहियो आहे, हा, त उनखे का फीलिंग कान्हे, ईअं आहे छा? इहो त हुनजी पंहिंजी महिनत आहे न, हुननि केतिरो कमु सिखियो आहे, असां कमु सिखियो। 40 साल 45 साल असां असिस्टेंट रहिया आहियूं मां फिल्मुनि में, लाहौर ताईं, लाहौर में फिल्मूं कयूं आहिनि, भट्टी पिक्चर्स में या ॿियनि। कमु सिखण खां पोइ जेको थोरो घणो कमु करण जे लाइक़ु थियो माण्हू। अॼुकल्ह ईअं कोन्हे, कंप्यूटर अची वियो ऐं उहो सॉफ्टवेयर सॼो अची वियो, उते माण्हू कमु कनि पिया, उहो अची वियो सॼो जेको तव्हां चाहियो था उहो कंप्यूटर मां निकिरे पियो। पर जेका परफॉर्मेंस मैडम ॾिनी आहे कंहिं बि फिल्म में, उहा आर्टिस्ट मां कीअं निकिरंदी, उहा परफॉर्मेंस केरु ॾींदो, उहो कंप्यूटर कोन ॾींदो। असां परफॉर्मेंस जी ॻाल्हि पिया था कयूं, हींअर त परफॉर्मेंस जे हवाले सां असां वटि हिकिड़ो प्रोफाइल आहे कमाल ईरानी साहब जो। कमाल ईरानी साहब पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जो वॾो नालो हुयो, जंहिं 244 खां मथे फिल्मुनि में कमु कयो। इन्हनि में 8 सिंधी, 43 पंजाबी, 5 पश्तो ऐं 188 उर्दू फिल्मूं हुयूं। 5 अगस्त 1932 ते पैदा थियल सैयद कमालुद्दीन सफ़वी 1962 में चिराग जलता रहा खां पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआत कई हुई ऐं 1990 में जारी थियल सिंधी फिल्म मीराण जमाली संदसि आख़िरी फिल्म हुई। उन 12 सितंबर 1999 ते कराची में वफ़ात कई। सिंधी फिल्मूं अथसि रंगमहल, पन्नो आकिल, लैला मजनू, होजमालो, फ़ैसिलो ज़मीर जो ऐं मीराण जमाली। ऐं ख़ातिन हज़रात, इते ई असां वटि हिकिड़ी वीडियो क्लिप बि मौजूदु आहे रशीद हमीरानी साहब जे हवाले सां, उन्हनि जी जेका परफॉर्मेंस आहे रंगमहल में, अचो उहा बि ॾिसी था वठूं। प्यारो आहे न, ढगा थो अचे, पैसा वठण आयो, पोइ ॾिनो पैसा प्यारे खे? बाबा पैसा किथां आया पुटु, अञा तुंहिंजे सिर जो फिक्र लॻो पियो आहे। किथां
आई तुम्हारा टेक सो दो रे साईं करी जिन्ने करन ते तो साजो गुजर सफर है साईं गुजर सफर बस काम न काला है कर्ज चुका या जमीन मुझे हवाले कर मुखे सुञाणी तो मोट तरह पैसा किथाईंदा अच्छा कुछ ये थी तो 5000 मुखे पढ़ण जो ॾाढो शौक़ु मगर अलड़ खान जे ज़ुल्म मुझे बेजार मान आई मुझे शौक़ जो खून करे छॾियो न मां खून ही आहियां मुझे हथ खून में रंगियल आहिनि पुलिस मुझे पोयां आहे हिते हर ख़तरे खां महफ़ूज़ आहीं सब कॉल ही वादा सारी छॾिया ज़हनू कहिड़ा कॉल छा जा वादा उहा त मूं अनवर सां कया हुआ ये न चओ ज़हनू कहिड़ा है ज़हनू बाबा मां आहियो बाबा आवाज़ अनवर चल रही थे आपने कभी सारे छुट्टी बाबा तो के याद करे इंसान से मुझे घड़ो हंसो बाकी रही अनवर की याद तो मुझे सीधे में नासूर करे छो है बाबा मुझे गाल तो मुझे बाबा आप बता तो सी गाल की कोशिश कर जो अनवर आई तो अनवर के तो सके अनवर से करे जो मरी छितो मरी लाल खान और सारी फड़े लाल खान पैसे साल मुल्क जे फिल्म जी वार तस्वीर आहे जेके सॼी दुनिया वयाम के नाले सां यादि करे स्क्रीन स्क्रीन जेकॾहिं ॾिठो वञे त सॼी निगाह स्क्रीन ते निकिरे हुजे थी त हीअ सदाबहार परफॉर्मेंसिस असांजे साम्हूं ऐं असांजे जीअ में जाइ ठाहींदड़ असां वटि तव्हांजे लाइ हाणे आहे उहो ई साॻियो गानो जेको असां शुरू में ॾिठोसीं ज़िंदगी वीरान थी हाय दिल नाशाद आहे रीडू कयो आहे असां ऐं ज़ुहैब सिद्दीक़ राहिल आसीमा बि हिन खे पेश कंदा ज़िंदगी वीरान थी हाय दिल नाशाद हाय दिल नाशाद अधूरा आसती बर्बाद आए दिल नाशाद
जेको सफ़र फिल वक़्तु हिते ई पुॼणे खे पहुचे पियो थो छाकाणि त असां अव्हांजी ख़िदमत में जेतिरो वक़्तु बि हाज़िर थियणो हो हाज़िर थियासीं इन उमेद सां त रंगमहल जे सिलसिले खे अञा बि अव्हांजी ख़िदमत में अॻिते पेश कंदासीं अव्हां खां इजाज़त घुरूं था पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया ऐं सिंधी फिल्म संसार ॾिसणु न विसारिजो इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह अल्लाह वाहे